थरड़ी मोहब्बत में पसंद जो परणो कंदड़ जोड़ी ते मेहर खान नसीराबाद बहसा मुबैना हमलो करे मारण की कोशिश। रिपोर्ट अब्दुल फता वईस के मुताबिक 15 महीना अग थरड़ी मोहब्बत थाने ते सकीना धीअ मोहम्मद अली सुमरो पहुंची दाया हो त मूंखे पंहिंजी पसंद जी शादी करण ते मुंहिंजा पीउ ऐं भाइर नथा ॾियनि, इन करे मां पुलिस वटि पहुची तहफ़ुज़ चाहियां थी। जंहिं ते थरड़ी मोहब्बत पुलिस अहिड़ो बयान वठी सकीना खे दादू जी कोर्ट में पेश कयो, जंहिं ते संदसि पीउ भाइरनि लिखी ॾिनो त असां हुन जी शादी सकीना जी मर्ज़ी सां कराईंदासीं। जंहिं ते कोर्ट सगोरी सकीना खे पंहिंजे पीउ ऐं भाइरनि हवाले कयो, जॾहिं त सकीना खे पंहिंजी मर्ज़ी सां शादी नथी कराइजे। जंहिं ते छोकिरी वरी पंहिंजे घर मां निकिरी नाले फयाज़ अली बुट अहमद अली सोलंकी सां मलीर जी कोर्ट में निकाह करे पंहिंजे मुड़ुस सां ज़िंदगी गुज़ारण शुरू कई। जॾहिं त वधीक सकीना ॿुधायो त असां मोटरसाइकिल ते मेहर खां नसीराबाद जी तरफ़ वञी रहिया हुआसीं त असांजे भरिसां 2 मोटरसाइकिल सवार आया, जिन असांखे मोटरसाइकिल रोकण जो चयो ऐं पोइ असां ते हमलो करण जी कोशिश कई। हुननि वधीक चयो त असांजो मुतालबो आहे त सिंध जे वज़ीर नोटिस वठी IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो ऐं SSP दादू नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फराहम करे असांजी जान खे ख़तरो आहे। असांजी जान बचाइण असां अहिड़ो इत्तला नसीराबाद पुलिस पिणु कयो, जंहिं NC दाख़िल कई आहे पर गिरफ़्तारी या FIR दाख़िल